नाज़िर सिंध हुकूमत कोरोना वायरस की पखेड़ रोकण लाइ हैदराबाद ऐं ओभर कराची में सख्त कदम खणण जो फैसलो कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेमण टीवी जो रिपोर्टर कमर मेमण। जी कमर, छा अपडेट साईं? जी बिल्कुल, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ कोरोना वायरस टास्क फोर्स जो इजलास थियो है, जैमें सूबाई वज़ीरन डॉक्टर अज़रा पिचो, सईद गनी, जाम इकरामुल्लाह धारे जो, सूबाई सलाहकारन मुर्तज़ा वाहब, कासिम सुमरो, सिंध के चीफ सेक्रेटरी IG सिंध, मुख्तलिफ सूबाई खातन के सेक्रेटरीन, पाकिस्तान आर्मी, रेंजर्स और WHO के नुमाइंदन जो में शिरकत कई है। इजलास के बुधायो वियो त सूबे में 5.4% कोरोना जा केस आहिनि। सिंध में सेहतियाब थियण जी जेका शरह है उहा 93% ऐं मौत जी शरह जेका आहे 1.6% आहे। अप्रैल वारे महीने में जेको आहे 154 मरीज़ कोरोना वॻे पहुता। गुज़िरियल 7 ॾींहनि में जेको आहे कराची में 10.42% ऐं हैदराबाद में जेको आहे सभ खां वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि, जेको 14.52% शरह के हिसाब से केस साम्हूं आया आहिनि। जॾहिं त सखर में 5.48% जेको केस ज़ाहिर थिया आहिनि। इजलास में जेको आहे वॾे वज़ीर चयो त कोरोना जूं जेको आहिनि भनकड़ियूं थी रहियूं आहिनि 120 जूं। उन हवाले सां वॾे वज़ीर पुलिस ऐं कमिश्नर कराची के जेको आहे 120 ते सख़्ती सां अमल दरामद करण जी हिदायत कई। वॾे वज़ीर सूबाई वज़ीरनि खे जेको आहे हिदायत कई त उहो कराची शहर जा दौरा कनि ऐं 120 ते अमल दरामद के जेको यकीनी बणाइनि। इजलास में जेको आहे हैदराबाद शहर ऐं कराची जे ज़िले ओभर में जिते सब खां वधीक केस आहिनि, कोरोना वबा के रोकण लाइ वधीक सख़्त कदम खणण जो फैसलो पिणु कयो वियो आहे। जी कमर, जी मेहरबानी।